जिला रिपोर्टर ॾामशोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण शहर में महंगाई तो तमाम घणी आ। खाधे पीते जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा, पर निहायत अफ़सोस सां लिखणो पवे थो त हिन कहर जहिड़ी गर्मी में बर्फ़ विकिरो कंदड़नि बि बर्फ़ महांगी करे विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त तालका इंतिज़ामिया सेवण जा अमलदार हिन गर्मीअ में एसिन जे रूमनि में आरामी आहिनि। हथ राधू महंगाई कंदड़ वापारियुनि ऐं बर्फ़ विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ को बि क़दम न खणी रहिया आहिनि। जॾहिं त मां हिकु बर्फ़ वठंदड़ खां बर्फ़ बाबति पुछियो त हिन हथ में ख़रीद कयल बर्फ़ ॾेखारींदे चयो त साईं ही बर्फ़ आहे जेका 50 रुपए जी मूंखे बर्फ़ विकिरो कंदड़ ॾिनी आहे। जेका हिकु दुकान ते वञी उन जो वज़न करायो त उहा बर्फ़ 1 किलो खां बि घटि वज़न में हुई। सेवण शरीफ़ जंहिंमें बर्फ़ विकिरो कंदड़ सेवण जे ग़रीब गर्मी सतायल अवाम खे ॿिन्हिनि हथनि सां फुरे ऐं लुटे रहिया आहिनि। उन्हनि बर्फ़ विकिरो कंदड़नि खे सेवण तालके जी इंतिज़ामिया कुझु न करे रही आहे। सेवण जी गर्मी सतायल अवाम डिप्टी कमिश्नर ॾामशोर खे अपील था कनि त ख़ुदारा कुझु सब डिवीज़न सेवण ते बि नज़र विझो। सेवण शहर ऐं भानसा इदाबाद भी विजिट करियो। हथ राधू महंगाई कंदड़ वापारियुनि जे ख़िलाफ़ को कानूनी कदम खणो। बर्फ़ महांगी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ बि एक्शन वठो त जीअं सेवण सब डिवीज़न जो अवाम सेवण शहर जो अवाम कहर जहिड़ी गर्मी में थधियुनि शयुनि खे वापराए पंहिंजी गर्मी खे घटि करे सघे। घणे जी बर्फ़ वरिती अथई? 50 जी। 50 जी घणा किलो थींदी? किलो मस थींदी। किलो 50 रुपया केॾो ज़ुल्म आहे सेवण शरीफ़ में। ॾिसो बर्फ़ किलो भी ना है। किलो भी बर्फ़ कान्हे का। मूंखे ॿुधायो त 50 रुपए जो ॾिसो त ही केॾो ज़ुल्म आहे। सेवण में ही 50 रुपए जी किलो बर्फ़ भी कान्हे का। ज़ुल्म जी इंतिहा ॾिसो सेवण शरीफ़ में। ये देखो किलो ही समझो, किलो भी नहीं है, पूरा तो किलो नहीं है। 1 किलो भी नहीं है भाई। अब आए ॾिसो किलो बि न आहे। ये बर्फ़ अथव 50 रुपए जी। ज़ुल्म ॾिसो सेवण शरीफ़ में केॾो ज़ुल्म आहे। ज़ुल्म जी इंतिहा आहे। चलो ज़ुल्म जी इंतिहा आहे।